गवर्नमेंट हाई स्कूल आदलपुर में ब सीनियर उस्ताद जंहिंमें उस्ताद उबैदुल्ला कलवड़ ऐं उस्ताद मोहम्मद आज़म कुलाची जी अलविदाई बावकार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में उस्तादनि शागिर्दनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें उस्ताद सईद अहमद नाइच, अॻूणो सदर गस्टा घोटकी, उस्ताद खमीसो खान तुन्यो, हाणोको सदर गस्टा घोटकी, उस्ताद कमरदीन बुल्लो सदर ऐं ॿियनि मोज़िज़ीन शिरकत कई। शिरकत कंदड़ उस्तादनि तोणे शागिर्दनि तैमलू सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिनि दोस्तनि जूं महिरबानियूं नी असां 35 साल सर्विस कईसीं। जेको अॼु अलविदाई प्रोग्राम आहे साईं मोहम्मद आज़म ऐं मुंहिंजो ॾाढो शनाइतो थियो ऐं आदलपुर जी सॼी टीम, हेडमास्टर साहब, FA साहब ऐं जेके असांजा उस्ताद ऐं मैनेजमेंट जन कई, उन्हनि जी महिरबानी। परे परे खां जेके दोस्त कई आया उन्हनि जी वॾी महिरबानी लख लाइक़। साईं उस्ताद रिटायर कॾहिं बि कोन थींदो आहे। असां जेकॾहिं सुठो उस्ताद आहे, पढ़ाइण वारो उस्ताद आहे त सॼी ज़िंदगी किथे न किथे पूरी दुनिया में जिथे वेंदो को न को शागिर्दु तव्हांखे मिलंदो। उस्ताद जी रिटायरमेंट न थींदी आहे, पर हिकिड़ो हे रस्मी कमु आहे ऐं असां ते अलाह जी महिरबानी आहे त असां पंहिंजे स्कूल खे ओन बि कयोसीं ऐं पंहिंजो ड्यूटी सर अंजाम ॾिनीसीं। साईं उबैदुल्ला ऐं साईं हाफ़िज़ मोहम्मद आज़म कोलाची जी अलविदाई तक़रीब आहे। उस्ताद हमेशह उस्ताद रहंदो आहे, हू नौकिरी तां रिटायर कंदो आहे पर पंहिंजे मनसब तां रिटायर कोन कंदो आहे। हीअ असांजा आहिनि, असां आहिनि। हिननि तमामु बहितर खां बहितर किरदारु अदा कयो पंहिंजी तालीम में। ॿिन्हिनि उस्तादनि ख़ासि तौर सां उबैदुल्ला कलवड़ जेका तालीम जे मैदान में ख़िदमतूं कयूं आहिनि उहे साराह जोगियूं आहिनि। माउ ॿार खे अर्श खां फ़र्श ते पहुचाए थी, इहो उस्ताद ई आहे जेको ॿार खे फ़र्श खां अर्श ते पहुचाए थो। तंहिंजे करे हिननि उस्तादनि खे मां सलाम पेश कयां थो जन तमामु वालहन ख़िदमत कई आहे ॿारनि जी, हिन आदलपुर हाई स्कूल जी, पूरे डिस्ट्रिक्ट घोटकी जी। ऐं साईं उबैदुल्ला जूं ख़िदमतूं जेके आहिनि उहे तमामु साराह जोगियूं आहिनि। असांखे ख़राज तहसील पेश कयूं था ऐं हीउ वॾो एज़ाज़ु आहे जो असां उस्ताद पाण में गॾु थी करे उन उस्तादनि खे सुहिणे नमूने खां पंहिंजे रुख़सत कयूं था ऐं उहो पंहिंजी जेका ख़िदमतूं आहिनि उन सरजामियुनि जो असां उनखे एज़ाज़ु ॾियूं था। अॼोको ही जेको प्रोग्राम थियो आहे इहो असांजे ॿिनि उस्तादनि, उस्ताद उबैदुल्ला कलवड़, उस्ताद मोहम्मद आज़म कोलाची जे रिटायरमेंट जे एज़ाज़ में थियो आहे। मां इहो चवंदुसि त उस्ताद ई रहंदो आहे, उनजो रिटायरमेंट वक़्ती ॻाल्हि आहे, बाक़ी उस्ताद हमेशह रहंदो आहे। हिन उस्तादनि जेको हिन स्कूल में कारकर्दगी ॾेखारी उन जो ई वाज़े मिसाल आहे। जे हेॾी सारी गैदरिंग थी आहे, हेॾो सारो फंक्शन थियो आहे, हेॾो सारो एज़ाज़ आहे, हेॾी सारी आनर आहे। मां त पंहिंजे लफ़्ज़नि में इहो चवंदुसि त मुंहिंजो पुटु उबैदुल्ला आहे, अॼु वॾे एज़ाज़ ऐं आनर सां रिटायर थियो आहे। मां उन ते पंहिंजे पुट ते फ़ख़ुरु करियां थो त मुंहिंजे पुट जी इहा कारकर्दगी आहे जंहिं अलाह जे फज़ल सां अॼु हिन एज़ाज़ ते पहुचायो आहे। इंशाअल्लाह ताला आईंदा बि सभिनी लाइ दुआ गो आहियां तीअं पंहिंजे एज़ाज़ ऐं कारकर्दगी सुधारे। अॼु ही पुरवकार तक़रीब जेका आहे साईं उबैदुल्ला कलवड़ साहब HST ऐं गस्टा जे प्रेसिडेंट जे मान में थी रही आहे। साईं जी अलविदाई पार्टी आहे। जन बि दोस्तनि हिते इहो ॻाल्हायो आहे त हिकिड़ो उस्ताद जेको आहे उहो रिटायर थिए थो। मां इन सां डिफर कयां थो because the person who propagates love, kindness and affection to his youngsters and the builders of nation, he never retires. इन्ही दुआ सां अल्लाह तबारक ताला हुनखे कामिल सिहत ॾींदा ऐं हुन जेका तालीम जे मैदान में ख़िदमत कई आहे उन जो ख़िराज तहसीन जेको आहे उहो उस्तादनि जी सूरत में ऐं शागिर्दनि जे सूरत में उनखे मिले थो। मां सम्झां थो त दिस इज़ द बिग रिवार्ड ऐं इनशाअल्लाह असांजी इहा कोशिशि रहंदी त जंहिं नक्शे क़दम ते साईं गस्टा जे प्लेटफॉर्म ते या हिकिड़े उस्ताद जी हैसियत सां हलिया आहिनि, असां बि उनखे फॉलो करे ऐं पंहिंजे तालीमी अदारनि खे हिकिड़ो बहितरीनु अदारा बणाईंदासीं। रिटायर थींदड़ उस्तादनि में उस्ताद उबैदुल्ला कलवड़ ऐं ॿियनि चयो त उस्ताद कॾहिं बि रिटायर न थींदो, उहो पंहिंजो ख़िदमतूं रिटायर थियण बाद बि जारी रखंदो आहे। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि जो चवणु हुयो त रिटायर थींदड़ उस्तादनि जूं ख़िदमतूं विसरण जोगियूं न आहिनि। हिननि उस्तादनि जे करे केतिरा ई नौजवान हिन वक़्तु जज, डॉक्टर, पुलिस ऑफिसर ऐं ॿियनि केतिरनि ई शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। रिटायर थींदड़ उस्ताद उबैदुल्ला कलवड़ रिटायर थियण वक़्तु बि इलाइक़े वासियुनि जी ख़िदमत जारी रखंदे इलाइक़े वासियुनि में कुझु माण्हुनि जा ईंदड़ दस्तावेज़
सही करे ॾिना। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।